वांगड़ शरीफ़ खे ॾिसो, वांगड़ शरीफ़ ओ असां वटि ईरोनी चोरी पठे वेंदा आहिनि वांगड़नि खे। ए तुरी जो वेगो माइट आहे, माना वेगो सौट आहे। उहो केला टंगिया पिया आहिनि, सकरंड जा केला, मामा बाबू जा केला, मामा ग़ुलाम जा केला। ए कीवी फ्रूट आहे, कीवी जेको न्यूज़ीलैंड जो पकी आहे न, उन ते इन जो नालो रखियो अथई। ॻाढ़ा सूफ़, ए सावा सूफ़, ए साईं गोल्डन सूफ़। सब्ज़ी खपाईंदो आहिनि जो लहे ॾिसो, उहो सब्ज़ी खपाइण वारा अहिड़े ड्रेस में हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा दोस्तो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो सुधीर अहमद। वलद अल्लाह रखियो, वलद करीम बश्क, वलद ख़ुदा बश्क, वलद अली बश्क, वलद मौला बश्क, वलद दणी बश्क, वलद गुल बावन पिननि ते सिधो भलाबा जुपस खलेव, वलद रसूल बश्क, वलद उन खां पोइ उन्हनि जो वलद कहिड़ा हो त अल्लाह खे मालूम आहे। बहरहाल अचो त मां पंहिंजे इन वीलॉग खे शुरू कयां। उन खां अॻु में जे तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल सुधीर बिरोई वीलॉग खे सब्सक्राइब न कयो आहे, सब्सक्राइब कयो, लाइक कयो। फेसबुक ते त ई मुहांडो ॾिसो था, जीअं त मुंहिंजे बैकग्राउंड में तव्हां सब्जियूं ॾिसो था, सब्जियूं सऊदी अरब में सब्जियुनि जो केतिरो इज़त आहे। ऐं असां वटि रेड़ियुनि ते ख़्वार आहे, जॾहिं बि ॾिठो आहे ॿटालू रेड़ी ते ख़्वार आहे, वांगड़ रेड़ी ते ख़्वार आहे, तुरी रेड़ी ते ख़्वार आहे, हर शइ रेड़ी ते ख़्वार आहिनि। अॼु मां तव्हांखे ॾेखारींदुसि त सऊदी अरब में सब्जियूं कहिड़े लय में आहिनि। 24 कलाक एसिन में पियूं आहिनि, पोथियुनि में वेड़ियलूं आहिनि, फ्रेश लॻियूं पियूं आहिनि। असां सब्जियुनि खे वठण था अचूं, सब्जियूं ॿाहिरि था ॿधनि असांखे कि ख़ुदारा असांखे वठी न वञे, असां सुकून सां पियाऊं। हा बाक़ी पाकिस्तान हुजे हा, असां तते उस में हुजूं हा, पोइ भली असांखे ख़रीद करे वञी भाॼी में पचाए खाई हा। बहरहाल अचो मां तव्हांखे सब्जियुनि जो तारुफ़ करायां ऐं सब्जियुनि जो इंटरव्यू करायां एक्चुअली। अचो त ॾिसूं, वधीक तव्हांजो वक़्तु ज़ाया न कंदासीं। हा त दोस्तो शुरू कयूं था शिमला मिर्च खां। हे ॾिसो बा शिमला मिर्च जो इज़त कीअं प्लास्टिक में वेड़ियल आहे। खयोमांसि, मुंहिंजो हथु थधो थी वियो। ऐं वांगड़ शरीफ़ खे ॾिसो, वांगड़ शरीफ़ ओ असां वटि ईरोनी चोरी पठे वेंदा आहिनि वांगड़नि खे। हिते वांगड़ जो इज़त ॾिसबो आहे। ऐं हे ॾिसो, हे खूसा आहे, हिनखे खूसा चवंदा आहिनि अरबी में, असां वटि मिलंदो आहे अलाए न। हे तुरी जो वेगो माइट आहे, माना वेगो सौट आहे। ऐं उन खां पोइ गोभी शरीफ़ ॾिसो आहे बा, गोभी शरीफ़। हे गोभी शरीफ़ ॾिसे पोथियुनि में वेड़ियल आहे। हे हिनखे कड़ी पता चवंदा आहिनि। ऐं गजरूं ॾिसो बाबा, ॻाढ़ियूं ॻाढ़ियूं गजरूं। ऐं असांजे गजरनि वांगुरु हिन में मज़ो न आहे साईं। इहे साईं कीरा, सदाई ख़्वार आहे कीरो। ऐं इहे सावा बसर, हे ॾिसे पोथियुनि में वेड़ियल। हे ॾिसो दाणा, दाणा जे मथां सवड़ रखियो अथनि त दाणा खे सीउ न लॻे। ऐं हे ॾिसो मूली, हे छोटे पैकेट में बड़ा धमाका। मूली आहे नंढो, असां वटि मूली वॾा आहिनि साईं। हाणे अचूं था, उहो इंदाणा, उहो गिदरो, उहो केला टंगिया पिया आहिनि, सकरंड जा केला, मामा बाबू जा केला, मामा ग़ुलाम जा केला। ऐं हे ॾिसो साईं कीअं सुहिणे माना पैकेट में ईअं ॿधल आहिनि, ईअं माना पियल आहिनि। इहे ज़ैतून ॾिसो, उहो ॾाढ़ूं ॾिसो, ऐं नारंगियूं ॾिसो। ऐं नारंगियूं अच्छा ॿिनि क़िस्मनि जूं, 3 क़िस्मनि जूं आहिनि। हिनखे यूसफ़ी चइबो आहे, ज़रेगढ़ जेके नारंगियूं असां वटि मिलंदियूं आहिनि अहिड़ो आहे। ऐं इनखे हे जेको नारंगी आहे न, इनखे पुर्तगाल चवंदा आहिनि। जेको पुर्तगाल मुल्क आहे उनखे अरबीअ में पुर्तगाल चवंदा। जेको पुर्तगाल मुल्क आहे न, जितां जो रोनाल्डो आहे फुटबॉलर, हे जंहिं वक़्तु पोर्चुगीज़ आया न हिते काह करे मुल्कनि ते हमला करे, उन मुल्कनि खे फ़तह करे बि जहंदो। अच्छा, हे मथां यूसफ़ी आहे नारंगी, जेको असांजे नारंगी जहिड़ो आहे। हेठों हे पुर्तगाल आहे। हे 3 नंबर आहे साईं, हिनखे असीरी चइबो आहे। असीर माना जूस, हिन मां जूस ठहंदा आहिनि साईं। हे नारंगियूं थिया। अंगूर ॾिसो कीअं लय में टंगिया पिया आहिनि। ओ साईं नाशपातू बि मथे आहिनि। हे आलू बुखारा 12 महीना साईं खे चवां सऊदी में मौजूदु आहिनि। हे मथो ॾिसो, अलाए कहिड़ा कहिड़ा ताम आहिनि भाउ। हे साईं ॾिसो, इनखे जेको आहे सो चवंदा आहिनि एफाकाडो, अरबी में एफाकाडो आहे। इन मां जूस ठहंदो आहे कीर सां मिक्स। ऐं हे जेको आहे
ए कीवी फ्रूट आहे, कीवी जेको न्यूज़ीलैंड जो पकी आहे न, उन ते इन जो नालो रखियो अथनि। उहो परते तव्हां सावा शिमला मिर्च ॾिठव, हिते ॻाढ़ा ऐं फिका जेको आहे सो येलो कलर जा। ऐं ॿियो तव्हांखे मां ॾेखारियासीं की चवां ॾिसो, हे ॾिसो हे ॾाणू 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 केॾा तज़ भणे हिनखे पोटी में वेड़े रखियो थी चंडरा। ऐं ऐसे अंब बि सऊदी में 12 महीना, साईं के चवां आलू बुखारा बि 12 महीना, ए साईं लीमा बि 12 महीना, हे वॾा लीमा ऐं नंढा लीमा। ऐं वॾे मज़े जो ॻाल्हि आहे, ॾिसो हे सूफ़, हे ॻाढ़ा सूफ़, हे सावा सूफ़, हे साईं गोल्डन सूफ़। ॾिसो सऊदी में मज़ा लॻा पिया आहिनि न माण्हुनि जा, तॾहिं त मूं वांगुरु इहे थुल्हा लॻा पिया आहिनि, रुॻो ख़ोराक था खाइनि। साईं उन खां अलावा हीअ साईं मकई आहे, हे मकई ॾिसो, हे साईं 12 महीना हिते हूंदो आहे। इनखे उॿारे बि खाईंदा आहिनि ऐं टांडनि ते पचाए बि खाईंदा आहिनि। हाणे ॾिसंदा वञो रंगीन जा रंग साईं, हे सऊदी अरब जूं सब्जियूं ॾिसो, उहो मिर्च, हे मां हिकु दाणो इहे ॻाढ़ा वॾा वॾा मिर्च खाधा, इहे मां कहिड़ा तिखा लॻा। ज़ैतून बि सील पैक में, साईं कूसा बि सील पैक में, शिमला मिर्च सील पैक। भिंडियुनि जो इज़त ॾिसो, हाणे भिंडियुनि जो असां वटि गर्मियुनि में न को इनखे लेखींदो बि न आहे। हे भिंडियुनि जो इज़त ॾिसो, हे कूसनि जो इज़त ॾिसो, हे सावा मिर्च, हे जाते काथे ख्वार आहिनि वीचारा। ऐं हे साईं जेको कागज़ में बंदि आहे, इनखे शौक़ सां खाईंदा आहिनि जेरे में। अच्छा हे ॾिसो, हे अमरीकी बसर आहिनि, अछा बसर, वाइट ओनियन, हे अमरीकी बसर आहिनि, खाइण में तिखा आहिनि लेकिन भला आहिनि। हे साईं कद्दू शरीफ़ आहे, ऐं हे बि कद्दू शरीफ़ जो क़िस्म आहे, जेके सुता पिया आहिनि निंड में आहिनि, हे वीचारो ख़ुदकुशी कयो आहे, टंगियो पियो आहे। साईं खे चवां हे ॾिसो, हे बसर जेके ॻाढ़ी तेलीअ में आहिनि, हे बसर आहिनि। ऐं जेको हे त पटाटो ॾिसो, पटाटे जो इज़त ॾिसो, बटालूअ जो चई ॿोड़। साईं टमाटर जो इज़त ॾिसो, टमाटे जो, टमाटा बि 2-3 क़िस्मनि जा आहिनि। हे साईं उर्दनी टमाटर आहे, हे साईं बलदी टमाटर आहे, हे साईं गोभी, बंद गोभी जो इज़त ॾिसो। माना जहिड़ी शइ वणेव डबल आहे सऊदी में। बंद गोभी साईं, हे बि हिकिड़ो बंद गोभी जो क़िस्म आहे, हे वाइट पुटेटो आहे, हे साईं अदरक ऐं थूम आहे। तव्हांखे मां ॾेखारियां, मज़ा आहिनि सऊदी में, अचो खाओ, ख़ोराक कयो पाण खे, तुला मतारा थियो मूं वांगुरु। हे ॾिसो साईं सऊदी जो इज़त ॾिसो। हे ॾिसो मुआंड्रो, हे मुआंड्रो सब्ज़ी खपाईंदो आहिनि जो लहे ॾिसो, उहो सब्ज़ी खपाइण वारा अहिड़े ड्रेस में हूंदा आहिनि, सब्ज़ी खपाइण सूट बूट में लॻो पियो आहे। कसम आहे तव्हांखे, तव्हांजे मुर्शिद जो सब्ज़ी खपाइण वारा अहिड़े ड्रेस में हूंदा आहिनि। ॾिसोसि बाबा, सफ़ा शार जो बाबू थो लॻे, बाबू।